time for Hot 105 News. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम सामीन। हॉट FM 105 लाड़काने जे स्टूडियोज़ में ताज़ा तरीन खबरों साण करे कादिर कल्होरो अमां जे खिदमतुन में हाज़िर आहे। तफ़सीली खबरुन का पहिरियां हिक नज़र विझंदासीं ख़ास खबरुन ते। डोकरीअ भरिसां ॻोठ पठाण में सियाल बिरादरीअ जे ॿिनि धुरियुनि में झेड़ो, 4 ॼणा ज़ख़्मी। पाकिस्तान पीपल्स पार्टी यूथ विंग ऐं सिपाफ तरफ़ां वज़ीर आज़म पाकिस्तान इमरान ख़ान जे लाड़काणे शहर आमद जे मौक़े ते धार एहतजाजी मुज़ाहिरा करे धरना हया विया। हुकूमत ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कंदे इमरान ख़ान जा पुतला पिणु जलाया विया। लाड़काणे में कोरोना वायरस जे फैलजण जे ख़दशे सबबि शहर जे कारोबारी मर्कज़ बंदि करण वारे हुकुम ते अमल कराइण जे लाइ असिस्टेंट कमिश्नर अहमद अली सुमरो मार्केट थाणे जी पुलिस साण करे बंदर रोड, शाही बाज़ार ऐं ॿियनि इलाइक़नि में दौरो करे खुलियल दुकान बंदि कराए छॾिया। ग्रैंड हेल्थ अलायंस जे सॾ ते डॉक्टरनि, नर्सिस ऐं पैरामेडिकल स्टाफ 8 ॾींहं बि OPDs जो बाइकाट कंदे सिविल अस्पताल जे अहाते में एहतजाजी मुज़ाहिरो कयो। वारह जी UC नूर आबाद जे ॻोठाणनि बुनियादी सहूलतूं न मिलण ख़िलाफ़ अवामी प्रेस क्लब वारह पहुची UC चेयरमैन अली हसन बिरोही ऐं ज़िलई काउंसिलर मेंबर इस्माइल बिरोहीअ ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। ख़ैर मोहम्मद आरिजा शहर जे बर्फ़ शाप मोहल्ले जो ट्रांसफार्मर गुज़िरियल 10 ॾींहनि खां सड़ी वियो। शहरी सख़्त परेशान। वगण जे रूरल हेल्थ सेंटर जी एम्बुलेंस जे ड्राइवर सुमरा मोहल्ले वासी जे हिकु हफ़्तो अॻु कोरोना वायरस रिपोर्ट पॉजिटिव अचण बाद संदसि घर भातियुनि जा सैंपल पिणु वरिता विया। शदादकोट में सिविल सोसाइटी फोरम पारां PTI तालका सदर जे एज़ाज़ में पार्टीअ जो बंदोबस्त। डोकरीअ जे सेप्को खाते जो मुलाज़िम अब्दुल सत्तार जुणे जो लाॾाणो करे वियो। सामीन, ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं ख़ास ख़बरूं ऐं हाणे हाज़िर आहिनि इन्हनि ख़बरुनि जा तफ़सील। डोकरीअ भरिसां ॻोठ पठाण में सियाल बिरादरीअ जे 2 धुरियुनि में झेड़ो थी पियो, जंहिं जे नतीजे में 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया। तफ़सील मूजिबि डोकरी भरिसां ॻोठ पठाण में 2 धुरियुनि में ज़मीनी मामले तां झेड़ो थी पियो आहे। झेड़े में 4 ॼणा ग़ुलाम मुस्तफ़ा सियाल, मुनव्वर अली, मोहम्मद इब्राहिम सियाल ऐं ज़ाहिद उर्फ़ आज़म सियाल ज़ख़्मी थी पिया, जिन खे डोकरी इस्पताल खां लाड़काणे जे इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। इन मौक़े ते UC पठाण जे चेयरमैन आफ्ताब ज़फ़र सियाल मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त काफ़ लीग अॻवान बाबू सरवर सियाल हथियार बंद साण करे मुंहिंजी ज़रई ज़मीन ते कमु कंदड़ हारियुनि मथां हमलो कयो आहे। हमले में असांजा 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। हुन चयो त 2 ॾींहं पहिरियां बि काफ़ लीग जे अॻवान होटल ते वेठल असांजे माण्हूअ मथां हमलो कयो ऐं 1 ॼणे खे पंहिंजी ओताक में बंदि पिणु कयो। ॿिए पासे बाबू सरवर सियाल जो चवणु हुयो त UC चेयरमैन आफ्ताब ज़फ़र सियाल असांजे मथां हमला कराए ऐं असां मथां कूड़ा केस दाख़िल कराया आहिनि। हुन चयो त असां कंहिं ते बि हमलो नाहे कयो। PP अॻवान हथियार बंदि घुराए असांजे घरनि मथां हमला कराया आहिनि। हुन पुलिस खाते जे आला इख्तियारियुनि खां मुतालबो कयो त मामले जी शफ़ाफ़ जांच करे UC पठाण जे चेयरमैन ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे। पाकिस्तान पीपल्स पार्टी यूथ विंग ऐं सिपाफ तरफ़ां वज़ीर आज़म पाकिस्तान इमरान ख़ान जी लाड़काणे शहर आमद जे मौक़े ते धार एहतजाजी मुज़ाहिरा करे धरना हया विया। वफ़ाक़ी हुकूमत ख़िलाफ़ इन मौक़े ते सख़्त नारेबाज़ी कंदे इमरान ख़ान जा पुतला पिणु जलाया विया। इन मौक़े ते PP सिपाफ जे सिंध जे सदर मंसूर अली शाहणी, कामरान ओढाणो, अब्दुर्रहमान मोरियो, सिराई सरफराज खोखर समेत PP यूथ विंग जे ज़िले सदर इमरान हसन जतोई, जनरल सेक्रेटरी ज़हीर अहमद नारेजो ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां नए माली साल लाइ पेश कयल बजेट खे असां रद्द करियूं था, छाकाणि त उहा सरकारी मुलाज़िमनि ऐं अवाम जी दुश्मन बजेट आहे। हुननि चयो त वफ़ाक़ जी नाक़िस पॉलिसियुनि सबबि समूरे मुल्क में 100% महांगाई वधी वई आहे। इन बावजूदि मुलाज़िमनि जे पघारुनि ऐं पेंशन में इज़ाफ़ो न करे नाइंसाफ़ी कई वई आहे। अफ़सोस जो नए पाकिस्तान में तब्दीलीअ जो ख़्वाब ॾेखारींदड़ हुकुमरान मुसलसिल 3 सालनि खां सिर्फ़ दावाऊं कंदे ग़रीब अवाम ऐं सरकारी मुलाज़िमनि जा लाह कढी छॾिया आहिनि। हुननि चयो त वफ़ाक़ी हुकूमत जाणी वाणी सिंध सां नाइंसाफ़ियूं करे रही आहे। जॾहिं त सिलेक्टेड वज़ीर आज़म NFC एवॉर्ड तहत सूबे खे मिलंदड़ रक़म में पिणु कटवती कई आहे। जॾहिं त वफ़ाक़ी सरकार KPK जहिड़े नंढे सूबे खे 55 अरब रुपया जारी कया आहिनि ऐं सिंध सूबे खे सिर्फ़ 19 अरब ॾिना विया आहिनि, जंहिंमां सिलेक्टेड वज़ीर आज़म समेत समूरी काबीना जी बदनीयती ज़ाहिर थी रही आहे। PP यूथ विंग ऐं सिपाफ अॻवाननि वधीक चयो त सिंध सूबो समूरे मुल्क खे गैस, बिजली, कोयलो, पेट्रोल समेत ॿियूं क़ीमती शयूं ॾेई
कयो आहे, पर पोइ बि सिंध सां वफ़ाक़ माटेली मां वारो सुलूक करे रहियो आहे, जंहिंखे कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कयो वेंदो। एहतजाज कंदड़ अॻुवाणनि वफ़ाक़ी हुकूमत खे चिताव ॾींदे चयो त सिंध सूबे खे पंहिंजा हक़ पूरा ॾिना वञनि। ॿी सूरत में पाकिस्तान पीपुल्स पार्टी यूथ विंग ऐं सिपाफ तरफ़ां समूरे मुल्क अंदरि एहतजाजी तहरीक जो आगाज़ शुरू कयो वेंदो। लाड़काणे में कोरोना वायरस जे फैलजण जे ख़दशे सबबि शहर जे कारोबारी मर्कज़ बंदि कराइण वारे हुकुम ते अमल कराइण जे लाइ असिस्टेंट कमिश्नर अहमद अली सुमरो मार्केट थाणे जी पुलिस साण करे बंदर रोड ऐं शाही बाज़ार में दौरो करे खुलियल दुकान बंदि कराए छॾिया। इन मौक़े ते वापारियुनि दुकानदारनि जो चवणु हुयो त असांखे हफ़्तो अॻु चयो वियो हुयो त SOPs तहत पंहिंजा कारोबार खोले रोज़गार जारी रखो, पर वरी हाणे अची असांजा दुकान बंदि कराया विया आहिनि। हुननि चयो त इहा सरासर नाइंसाफ़ी आहे। असां अगरि कारोबार बंदि कंदासीं त किथां पेट पालींदासीं ऐं मसवाड़ूं किथां भरियूं वेंदियूं। हुननि सिंध जे वॾे वज़ीर ऐं ज़िलई इंतिज़ामिया खे अपील कई त फौरी तौर ते मामले जो नोटिस वठी नज़रसानी करे असांखे SOPs तहत कारोबार खोलण जी इजाज़त ॾिनी वञे, ॿी सूरत में मजबूरन रोडनि ते निकिरंदासीं। ग्रैंड हेल्थ अलायंस जे सॾ ते डॉक्टरनि, नर्सिस ऐं पैरामेडिकल अमले 8 ॾींहं बि OPDs जो बाइकाट कंदे सिविल अस्पताल जे अहाते में एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। इन मौक़े ते यंग डॉक्टर्स अॻुवाणनि इरशाद अबड़ो, पैरामेडिकल यूनिट चांडका जे सदर ज़मीर हुसैन सांगी ऐं ॿियनि पाकिस्तान पीपुल्स पार्टीअ जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सिंध जे वॾे वज़ीर ऐं ॿियनि वसवारनि खे अपील कई त डॉक्टर्स, पैरामेडिकल ऐं नर्सिस खे हेल्थ रिस्क अलाउंस 20% प्रोफेशनल अलाउंस, शहीद थियल हेल्थ वर्करनि खे मुआवज़ो ॾेई समूरनि अस्पतालुनि में मालूमाती ऐं मॉनिटरिंग काउंटर क़ाइमु कया वञनि। हेल्थ इंश्योरेंस पॉलिसी जोड़ी वञे। सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे ज़रिए डेंटल सर्जन डॉक्टर भर्ती कया वञनि। शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो ट्रामा सेंटर जे समूरनि डॉक्टरनि, नर्सिन ऐं पैरामेडिकल स्टाफ ऐं ॿिए अमले खे मुस्तक़िल कयो वञे। समूरनि ग्रेड 1 खां 20 ताईं जनरल केडर, स्पेशल केडर ऐं डेंटल डॉक्टरनि खे प्रोमोशन ॾियण जे लाइ DPC विहारी वञे। समूरनि नर्सिंग ऑफिसरनि खे BPS 17 मां 18 ग्रेड में प्रोमोशन ॾिना वञनि। 58 गावी वैक्सीनेटर्स खे मुस्तक़िल कयो वञे। OPS ऐं नॉन केडर नर्सिंग ऑफिसरनि खे हटायो वञे। टीचिंग अस्पतालुनि में कमु कंदड़ समूरनि पोस्ट ग्रेजुएट्स ऐं हाउस ऑफिसर्स जी माहवार वज़ीफ़े जी रक़म में वाध पिणु कई वञे। समूरनि पब्लिक प्राइवेट अस्पतालुनि खे क़ौमी तहवील में वरितो वञे। PPHI जे समूरनि हेल्थ वर्करनि खे पिणु रेगुलर कयो वञे। वारह UC नूर आबाद जे ॻोठाणनि बुनियादी सहूलतूं न मिलण ख़िलाफ़ अवामी प्रेस क्लब वारह पहुची UC चेयरमैन अली हसन बिरोही ऐं ज़िलई काउंसलर मीर इस्माइल बिरोही ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। तालिब हुसैन चांडियो जी रिपोर्ट मूजिबि इन मौक़े ते मुज़ाहिरीन बासित चोलियाणी, जुनेद मुग़ेरी, आफ्ताब तुन्यो, अल्ताफ़ भंगर ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त 4 साल मुकमिल थी विया आहिनि, पर अफ़सोस जो असांजे ॻोठ बुकेजन में ₹1 जो बि कमु नाहे करायो वियो। हुननि चयो त असां वटि का बि बुनियादी सहूलियत मौजूदु न आहे। जॾहिं बि बरसाति पवंदी आहे त ॻोठ जूं घिटियूं पाणीअ सां भरिजी वेंदियूं आहिनि। इहो बरसाति जो पाणी गंदो थियण सबबि ॻोठ में केतिरियूं बीमारियूं फैलजनि थियूं। हुननि चयो त हर महीने 5 लख रुपया बजेट ईंदी आहे, जेका मिली भगत करे हड़प कई पई वञे। हुननि सिंध हुकूमत ऐं वारह जे MP बुरहान खान चांडियो खां घुर कई त नोटिस वठी असांजे ॻोठ बुकेजन खे बुनियादी सहूलतूं फराहम कयूं वञनि। ख़ैर मोहम्मद आरिजा शहर जे बर्फशाप मोहल्ले जो ट्रांसफार्मर गुज़िरियल 10 ॾींहनि खां सड़ियल, शहरी सख़्त परेशान। सुहेल संदीलो जी रिपोर्ट मूजिबि इन सिलसिले में मोहल्ले वासियुनि नज़ीर अहमद आरिजो, निसार अहमद पठाण ऐं ॿियनि सहाफ़ियुनि अॻियां एहतजाज कंदे चयो त अफ़सोस आहे जो असांजे मोहल्ले जो ट्रांसफार्मर गुज़िरियल 10 ॾींहनि खां सड़ियल आहे, पर सेबको अमलदार तोड़े चूंडियल नुमाइंदनि को बि नोटिस नाहे वरितो। हुननि चयो त 1 महीनो अॻु चंदो करे ट्रांसफार्मर ठहिराए वियो हुयो ऐं हाणे ॿीहर ख़राब थी पियो आहे, जंहिंजी सेबको इंतिज़ामिया ॻरी रुश्वत तलब करे रही आहे। पैसा न ॾियण ते इंतिज़ामिया ट्रांसफार्मर नथी ठहिराए ॾे, जेका सरासर नाइंसाफ़ी ऐं ज़ुल्म आहे। हुननि सेबको चीफ AC लाड़काणो ऐं SDO डोकरीअ खे अपील कई त नोटिस वठी ट्रांसफार्मर ठहिराए ॾेई बिजली बहाल कराई वञे। वगण जे रूरल हेल्थ सेंटर जे एम्बुलेंस जे ड्राइवर सुमरा मोहल्ले वासी जी हफ़्तो अॻु कोरोना वायरस रिपोर्ट पॉज़िटिव अचण बाद संदसि घर भातियुनि जा सैंपल पिणु वरिता विया। शबीर अहमद चांडियो जी रिपोर्ट मूजिबि जिन मां 3 ॼणनि खे कोरोना वायरस जो शक ज़ाहिर थियण बाद डिप्टी कमिश्नर कंबर जावेद जागिराणी जे हुकुम बावजूद सुमरा मोहल्ले खे 61 जूं बेंचूं रखी नाले मातिर सील कयो वियो, जॾहिं त पुलिस खे हाई अलर्ट रहण सां गॾु माण्हुनि जी अच वञ ते पिणु पाबंदी लॻाई वई। वगण जे रूरल हेल्थ सेंटर जे अमले, मेल नर्स, पटेवाले, एम्बुलेंस ड्राइवर, स्वीपर, माली समेत 6 ॼणनि जी कोरोना वायरस जी टेस्ट पॉज़िटिव आई हुई, जॾहिं त 6 ॼणनि मां सिर्फ़ हिकु ई मस्बत आयल जे घर भातियुनि जी टेस्ट पिणु कराई वई आहे, जॾहिं त 5 ॼणनि जे घर भातियुनि जूं टेस्टूं अञा ताईं नाहिनि कराई वयूं। जॾहिं त वगण शहर में पिणु समूरा कारोबारी मर्कज़ ऐं होटल खुलियल आहिनि, जंहिं करे शहर अंदरि सॼो ॾींहुं
माण्हुनि जी पीह ऐं बग़ैर मास्क पाए अचवञ जो सिलसिलो पिणु जारी आहे। पुलिस पारां हुकूमती SOPs ते को बि अमल न पियो करायो वञे, जंहिं सबबि कोरोना वायरस जी तेज़ीअ सां पखेड़ जो ख़तरो पिणु वधी वियो आहे। शहदादकोट में सिविल सोसाइटी फोरम पारां PTI तालक़े सदर जे एज़ाज़ में टी पार्टी जो बंदोबस्त कयो वियो। सिविल सोसाइटी अॻुवाणनि मुजाहिद आवाण पारां PTI तालक़े जे नए मुक़रर थियल सदर इमरान बिरोही ऐं आसिफ शाह जी एज़ाज़ में चांहि पार्टी मुनक़िद कई वई। शाहिद आवाण जी रिपोर्ट मूजिबि इन मौक़े ते शहर जे मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻुवाण वहाब बिंद्राणी, सुनील कुमार छाबड़ा, अनवर मुग़ल, एडवोकेट अबरार सुमरो ऐं ॿियनि शिरकत कई। इन मौक़े ते रिथियल तक़रीब खे ख़िताब कंदे इमरान बिरोही चयो त शहदादकोट जे मिड़नी मसइलनि ते पार्टी अंदर भरपूर आवाज़ उथारे शहदादकोट जे मसइलनि खे हल कराइण पंहिंजो किरदार अदा कंदुसि। डोकरीअ जे सेपको खाते जो मुलाज़िम अब्दुल सतार जूणे जो लाॾाणो करे वियो। मरहूम खे अबाणे क़ब्रिस्तान में मिटीअ मां हवाले कयो वियो। होॾां मरहूम जे पोयरनि सां ताज़ियत जो सिलसिलो हलंदड़ आहे। सामाईन ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं तफ़सीली ख़बरूं। वधीक तफ़सीली ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ असां सां गॾु रहो ऐं ॿुधंदा रहो हॉट FM 105 लाड़काणो। कादर कलोड़े खे ॿिए बुलेटिन ताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़। This news was brought to you by Hot 105.